अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ सुर सोरठ जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। सोरठ संस्कृत लफ़्ज़ सौराष्ट्र जो बिगड़ियल रूप आहे। हीअ रागणी भैरव जे 3 पुट जी ज़ाल आहे ऐं राति जे ॿिए पहर में ॻाइबी आहे। शायदि हीअ रागणी सौराष्ट्र में घणो ॻाइण में ईंदी हुई। हिते शाह साहब ई राय ॾियाच आहे, छो त पाण राग ते फ़ना हो ऐं दम विराग ॿुधंदे ई मराकिबे में सिर निवाए ॾिना। सोरठ ऐं राय ॾियाच जे लोक दास्तान मुतलिक़ कल्याण आडवाणी लिखे थो त कंहिं ज़माने में राय ॾियाच नाले हिकु राजा जूनागढ़ ते राज कंदो हो। खेसि हिकु बेऔलाद भेण हुई, जंहिं हिकु ॾींहुं हिकु फ़क़ीर खां ॿार लाइ दुआ घुरी। दरवेश चयसि, तोखे हिकु पुटु ॼमंदो, पर उहो तुंहिंजे भाउ जो सिर वठंदो। इहो ॿुधी हूअ निहायत पिशेमान थी। 9 महीननि खां खेसि पुटु ॼाओ, जंहिंखे बर वक़्तु हिकु संदूक में ताके खणी सिरने दरिया कयईं, यानी दरिया जे हवाले कयईं। संदूक लुढ़ंदे वञी राजा अनीराय जे मुल्क में निकितो ऐं उते हिकु चारण ऐं संदसि ज़ाल खे अथाई। हिननि ॿार खे कढी वञी पालियो ऐं नालो रखियाऊंसि बीजल। बीजल जॾहिं सामाणो तॾहिं झंग में माल चारण लॻो। हिकु ॾींहुं बीजल जे कन ते हिकु साज़ जो मन मोहींदड़ आलाप कयो। नज़र कयाई त खेसि हिकु वण ते कंहिं जानवर जा आंड्रा टंगियल ॾिसण में आया ऐं उन जो आवाज़ अहिड़ो त मिठो हो जो पखी पखण ऐं जीव जंतर पाण विसारे अची उते ॼम खाई बीही थी विया। हक़ीक़त में कंहिं दरवेश हिकु हरण जो शिकार करे उन जा आंड्रा खणी वण में टंगिया हुआ, जे पोइ सुकी साज़ जो आवाज़ कढण लॻा हुआ। बीजल उहे खणी वञी चंग ते चाढ़िया। संदसि चंग जी आवाज़ ते पिसूं ऐं पखी अची कठा थींदा हुआ ऐं हू बि हर रोज़ 2-4 हरण झले अची माइटनि जी पालना कंदो हो। संदसि सुरंदे जी पोइ हर हंधि हाक पइजी वई। कज़ा सां जंहिं वक़्तु बीजल ॼाओ, तंहिं वक़्तु राजा अनीराय खे पुण हिकु धीअ ॼाई, जा संदसि 60 धीअनि में इज़ाफ़ो ऐं खारनि विचां राजा उन खे संदूक में विझाए दरिया में लोढ़ाए छॾियो। उहा संदूक राय ॾियाच जे मुल्क में रत्ने नाले हिकु कुंभर खे हथ आई। रत्ने खे बि औलाद कोन हो, सो कोॾ विचां वञी ॿार खे पालियाईं ऐं नालो रखियाईंसि सोरठ। सोरठ जॾहिं जोबन खे रसी, तॾहिं संदसि हुस्न जो हिसाब ई कोन हो। संदसि सूंहं जी हाक ॿुधी राजा अनीराय रत्ने खां संदसि संग घुरियो। कमीणे खे सुध न हुई त सोरठ संदसि ई न्याणी हुई, जा पाण दरिया में लोढ़ाए छॾी हुआ। रत्नो जीअं ॼञ वठी थे वियो, तीअं राय ॾियाच जी नज़र वञी उन ते पई। हक़ीक़त मालूम करण ते ॾाढा खार लॻसि ऐं रत्ने खे घुराए मथसि मलामत कयाईं ऐं सोरठ खे पंहिंजी हवेलीअ में रखियईं। अनीराय खे जॾहिं इहा ख़बर पई, तॾहिं संदसि गुस्से जी हद न रही। बर वक़्तु वॾो लश्कर साण करे जूनागढ़ ते चढ़ाई कयाईं, पर 12 महीननि जे घेरे खां पोइ खेसि सोभ नसीब न थी। आख़िर पंहिंजे वतन ॾांहुं वापसि वरियो ऐं हिकु थाल मोहरनि सां भरे सारे मुल्क में होको ॾियारियईं त जेको राय ॾियाच जो सिर वढे ईंदो, तंहिंखे ई थाल मिलंदो
ऐं ॿियो बि जेको हू घुरंदो सो लहंदो। बीजल जी ज़ाल मुड़ुस जी गैर हाज़िरीअ में थाल वठी रखियो ऐं वचन ॾिनाई त घोटम राय ॾियाज जो सिर वढे ईंदो। बीजल बि लाचार थी सुरंदो सिंगारे जूनागढ़ ॾांहुं राह वरिती। बीजल राय ॾियाच जे महल वटि रसी तंत तंवारियाई। संदसि चंग जी आवाज़ राजा जे दिलि खे गहाए वेठो। बीजल खे चयाई घुर जेकी घुरणो अथई। बीजल चयो राजा तोसां हिकु ॻुझी ॻाल्हि करणी अथमि। राजा खेसि चौॾोल मोकिले पाण वटि घुरायो। बीजल सुरंदो वॼाईंदो रहियो ऐं राजा बि बेख़ूद थी खेसि तरह तरह इनाम अछींदो रहियो। नेठि बीजल हथ जोड़े अर्ज़ु कयसि मूंखे माल नथो घुरिजे पर तो सखीअ जो सिर घुरिजे। तूं कॾहिं नाह याने नहकार न सिखियो आहे सो उथी मूंखे पंहिंजो सिर ॾे। राय ॾियाच बि चोॼ वचां पंहिंजे हथनि सां कुल्हनि तां कंधु कोरे ॾिनसि। बीजल सिर खणी अची अनीराय जे अॻियां रखियो। अनीराय जे दिलि खे बि चोट रसी वई ऐं चयाईंसि त हेफ़ थिए कमीणा तूं थोरीअ लालच ते हेड़े सखी सरदार जो सिर वढे आयो आहीं। हींअर टर हितां ऐं मुंहिंजो मुल्क छॾे वञ। बीजल बि निहायत पिशेमान थियो ऐं होश विञाए जूनागढ़ ॾांहुं रोड़ियो। उते पहुची ॾिसे त सोरठ मच में पाण विझी सती थी रही आहे। पोइ पाण बि आग में काहे पियो ऐं सड़ी भस्म थी वियो। शाह साईं फरमाए थो त जॾहिं बीजल जूनागढ़ में आयो ऐं उन कीनरो यानी सुरंदो कढी वॼायो त जूनागढ़ जे माण्हुनि जी कहिड़ी हालत हुई। फरमाए थो त जाजिक जूनागढ़ में को अताई आयो। जाजिक जूनागढ़ में को अताई आयो तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो। शहर सॼो ई सुरसी तंदुनि तपायो। दायूं दर मांदियूं थियूं बायुनि ॿाॾायो। चारण थे चाहियो त मारी आहे मंगणो। जॾहिं बीजल राय ॾियाच जे हुज़ूर में आयो त पोइ हू कहिड़ा अर्ज़ पियो करे हुनखे छा पियो ॿुधाए त किथां आयो आहियां ऐं कीअं आयो आहियां। शाह साईं फरमाए थो त अलाह जी आस करे हलियो वियाई। चारण ॿधा चंग खे झूड़ा झाई। डोली राय ॾियाच जी ॾूरां ॾिठाई। वेनती वाहिद दर तंहिं वेर कयाई। सबा जा साईं राव रिझायाई राग सी। परदे सां पंधु करे हली आयो हूं। ऊंचो तूं अर्श ते ऊंचो तूं अर्श ते आं भोरो मथे तूं। कीअं तुसंदे तूं हीउ सिर सवाली मंगणो। परदे सां पंधु करे सुणी आयुसि शान। मंगा कहिड़ी मत सी निसोरो नादान। सोको ॾियारी दान जो तमागे तर्क करी। जॾहिं बीजल जे तंत जी तंवार थी राय ॾियाच उनखे पंहिंजे महल में घुरायो ऐं बीजल सां हाली अहिवाली थियो। बीजल खां पुछियाई त तूं केरु आहीं किथां जो मंगणो आहीं जो तुंहिंजे तंत में तुंहिंजे साज़ में एॾी कशिश आहे एॾो सुरूर आहे। त बीजल हुनखे छा थो ॿुधाए। शाह साईं इन गुफ़्तगू खे बैत जी सूरत में बयानु कयो आहे। बीजल चएसि थो त जे मीरासी मंगणा आऊं पुड़ मंझां तन। चएसि थो आऊं उन्हनि मंगणनि मां आहियां उन्हनि मीरासनि मां आहियां जिन खे ही राग ही साज़ विरसे में मिलियल आहे। छो जो बीजल चारण जे घर में त
वॾो थियो हो, चारण जो पुट त हुयो, तॾहिं त ही हिनखे इहा तंत विरासत में मिलियल हुई। त वरी राय ॾियाच छा थो चवेसि थो त की कहो मुंहिंजे कन इर्स मंझारा उनजे, तोखे जेको राग, जेको फन, जेका कारीगरी विरसे में मिली आहे, उन मां कुझु मुंहिंजे कननि खे बि सुणा। सुर सोरठ में छा साईं सुर, साज़ ऐं संगीत खे अमरता बख़्शी आहे, अमर करे छॾियो आहे। एतिरो त मथां उनजो मान कयां जो छा साईं मथो बि साज़ अॻियां कुझु नथो सम्झे। जॾहिं चवे थो त राजा के रतोलन में बीजल जो बोल सेवाणो आहे, चवे थो त ई मिज़मान हिते हली आ त मथो ॾियां, तुंहिंजे कदमनि तां लख मथा गोरियां। बीजल जॾहिं साज़ खणी महल में आयो आहे, घोट अची सुल्तान खां सिसी घुरी आहे, घोट यानी बीजल। सोरठ वर चवेसि थो, राय ॾियाच चवेसि थो त ए जाजिक तोखे 10 भेरा जुहार आहे, तोखे सलामती आहे, तोखे सलाम आहे मुंहिंजो 10 भेरा। जंहिं सिर में मिरीअ जेतिरो बि मुल्ह नाहे, तुंहिंजो तूं तमादार थियो आहीं, जंहिंमें मिरीअ जेतिरो मुल्ह नाहे, तूं तंहिंजो तमादार, तंहिंजी ख़्वाहिश कई आहे। जे ही कपार कम अचई त 20 भेरा वढी ॾियां। कपार यानी सिर तोखे अगरि कम अचे त 20 भेरा बि वठी ॾियां, तॾहिं बि तंत जे बराबरि नाहे। तूं ही हॾो हथ करे वेलू मोटी वञ, पंहिंजे वतन मोटी वञ, मतां अनीराय सां वाचा में विलो रही, यानी उन वचन में बि नाकाम रही। तुंहिंजे तंत जी तवार सां मां पंहिंजो मथो मूर न पाड़िया। जे 100 सिर ताराज़ीअ में पाए तुंहिंजे तंत बराबरि तोरायां, त उटल ओॾां ई थींदी जेॾां बीजल ॿोलाए। जे मुंहिंजे मथे कोड़े कपार हुजनि, यानी मुंहिंजे मथे ते किरोड़े कंध हुजनि, कोड़े कपार हुजनि, त सिसीअ खे वारियो वारियो 100 वार वढिया। इहो आहे शाह साईं जी नज़र में मौसीक़ी जो कमाल। इहा आहे सुर जी, संगीत जी, साज़ जी हैसियत शाह साईं जी अॻियां। एतिरो शाह साईं सुर ऐं संगीत खे मान ॾींदो हो। सुर, संगीत, साज़, आवाज़ ऐं तंतुनि खे अमरता बख़्शींदड़ शाह साईं जा कुझु बैत विर्त कंदासीं। कीजो बीजल बोलियो भिनीअ वेही भाण, राजा रतोलन में सेबाणो सुल्तान, आओ मथां मंगणा मुक़ाबिल मैदान, घोरियां लख लतीफ़ चई तुंहिंजे कदमनि तां क़ुर्बान, मथो हीउ मिज़मान हली आ त हिते ॾे, आओ मथां मंगणा चढ़ी में चौडोल, तोखे घोट घुरायो राजा मंझिर तोल, बीजल तोसी बोल विहाणीअ वढण जी, महले आयो मंगणो खणी साज़ सिरी, लॻी तंद तुंबेर जी पिया कोट किरी, हंधे मागे हुई थी तुंहिंजी बीजल दाह बुरी, सिसी तंहिं सुल्तान खां अची घोट घुरी, जूनागढ़ झुरी पवंदी झांइ रोग में, ॾाताराए मंगणे कोन वसीलो विच, साई ताल तंदुरनि जी साई चारण चित, जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ाई हिकिड़ी, जाजिक तो जुहार, जाजिक तो जुहार 10 भेरा ॾियाच चए, जंहिंमें माल न मिरीअ जेतिरो तंहिं तूं तमादार, जे अचेई कम कुपार, जे अचेई कम कपार त 20 भेरा वढे ॾेई, ॿेली ॿे पार जामू नेण हणी निहारिया, चोरे रखियमि चित में ॾिसियुनि जा ॾातार,
हियो सिर तव्हां धार ॿीजे कंहिं न ॿोलियो। सोजीअ मंगणहार महो, सोजीअ मंगणहार महो, जंहिं तो मथे सिर सटो कयो। जो मूं मुल मूर न सपिजे, तांजे सो घुरियो। तांजा जुग ॾिडो ॾिंगो ॾातारनि खे। मथो मथाई घोरियां मथो तो मथाए, हॾो हीअ हथ करे जाजिक वहलू जार। तूं सी अनीराय जिम वाचा में विलो वही। मथो मूर न पाड़ियां तुंहिंजी तंद तवार, मथो मूर न पाड़ियां तुंहिंजी तंद तवार। सिर में सञण नाहे की मोट में मंगण हार, कीन्हे मंझि कपार लॼींदो थो लाहियां। सौ सिरन पाए जे तंद बराबर तोरियां, उटल ओॾाहीं थे जेॾां ॿीजल बुराए। सखणो हॾ आहे सिर में सञण नाहे, मथे उते मुंहिंजे जे कोड़े हुअन कपार। त वारियो वारियो वढियां सिसीअ खे 100 वार, त पिण तंद तंवार मुंहां मथां मंगणा। जो तो ॾियण ॾियाच लाहियो इहो सिर सभु को ॾे। इते हाणे ॿीजल थो चवेसि त ए राय ॾियाच, तूं जेकी ॾियण जी थो करी सो सिर हर को लाहे थो ॾे। की नाहे जहिड़ो ॾे जो संद थे सवालिए। तूं अहिड़ो को दान ॾे जो ॿिया ॾियण में न कनि ऐं हमेशह लाइ सवालनि लाइ संद याने वीज़ा थी रहे। हिते छा साईं वरी चए थो, ॿीजल जी वातां चए थो त ए राय ॾियाच, तूं जेको मथो पियो ॾीं इहो त हर को ॾेई सघे थो। मुंहिंजे तंद में अहिड़ी तवार आहे, पर तूं अञा बि को अहिड़ो इनाम ॾे, अञा बि को अहिड़ो दान ॾे जेका ता क़यामत संद थी वञे त कंहिं बि अहिड़ो दान न ॾिनो आहे। पसी पाट पुर थियो संदो जादम जूद, मंग विहाणीअ मंगणा मथो हींअर मौजूद। बल्कि आहे बूद नाकसीअ नाबूद में। राॻींदड़ ॿीजल यादो कुल जे राज़ा जी सखावत ॾिसी राज़ी थियो, राज़ी थी वियो। ए मंगणहार तोखे दान असर जो मिलंदो, सिर हींअर हाज़ुर आहे। हुन चई त हाणे सिर हाज़ुर आहे, तोखे दान अञा असर जो मिलंदो। जॾहिं न हुन ॿीजल हुनखे चयो त सिर त हर को ॾिए थो, त हू वरी चएसि थो राय ॾियाच त तोखे सिर हींअर थो ॾियां, पर दान तोखे असर जो मिलंदो। बल्कि आहे बूद नाक़सीअ नाबूद में। चएसि थो त सची हस्ती त पाण विञाइण ऐं नेस्तीअ में आहे। मूं पाण विञाए छॾियो, इहो ई असल दान आहे। तोखे असर जो ख़बर पवंदी त मुंहिंजे सिर जी हैसियत केतिरी आहे। ॿीजल जे साज़ ते कोड़े कपार कपण जो ऐलान कंदड़, साज़ ते पंहिंजे सिर जो दान ॾियण जी ॻाल्हि कंदड़ राय ॾियाच ॿीजल सां मुखातिब थिए थो। चवेसि थो त चारण तुंहिंजे जंग जो अजब आहे में ई चारण ए ॿीजल तुंहिंजे जंग तां मूंखे ही अजब आहे। हणी आयो हथनि सी जीअरो रखे जीअ, तूं पंहिंजे हथनि सां तंद पियो तंवारी, त बि पंहिंजे जान खे सलामत रखियो अथई। रात मुंहिंजो रीह
काटियो तो कुमाचसियूं, तूं रात मुंहिंजो हीअं पंहिंजे चंग सां चीरे विधो, पर तोखे सलाम आहे, तोखे जस हुजे, तो पंहिंजो जान कीअं सलामत रखियो। वरी बीजल छा थो चवेसि त तान न आहे तंद जो रूरू करे राज। बीजल चवेसि थो त ही तंद जो आलाप न आहे, पर ख़ुद इलाही राज रूरू जो आवाज़ पियो करे। हणंदड़ संदा हथड़ा सबको चए साज़, हर को उन खे साज़ जो आवाज़ पियो सॾे, पर हक़ीक़त में इहो वॼाईंदड़ जे हथनि जो करिश्मो आहे। ही साज़ जो करिश्मो न, पर हलाईंदड़ जेको आहे उन जो करिश्मो आहे। सट ॾेई शहबाज़ थियो त थोक पिराई, तूं तेज़ रफ़्तार रखी शहबाज़ थियो त बेबहा विथ हथ करियो। तूं शहबाज़ वांगुरु तेज़ थी सिर लाहे ॾे त तूं सॼी ज़िंदगी लाइ बेबहा हयाती माणी। वॾो सामान माल असबाब हासिल करी, हिते माल असबाब आहे अमर थियणु, त राय ॾियाच उन जी कौल ते अमल कंदे बीजल जी सलाह मञी पंहिंजो सिर लाहे ॾिनो ऐं हमेशह लाइ अमर थी वियो। राय ॾियाच छा थो चवे? चवेसि थो त चारण ॿोलिज की ॿियो घुरे ई सो घोरियां, ए जाजिक ए चारण ए बीजल, ॿियो की चइज जेको तो घुरियो सो तो मथां थो घोरियां, सिर त तो मथां घोरियां थो, अञा को ॿियो घुर। घर सोरठ न पुड़े जा तंदुनि बराबरि तोरियां, जे घर ऐं सोरठ तुंहिंजे तंद साम्हूं तोरियां त उहे ॿई उन जे मट न पवनि। ॿुझी आहिम ॻाल्हि आओ ओरे तां ओरियां, तोसां हिकु ॿुझी ॻाल्हि करणी अथमि, वेझो अच त तोसां सलियां। के कुल्हनियूं कोरियां के जाजिक जुसे सी ॾियां, ए जाजिक ए मंगणहार, ही सिर कुल्हनि खां कपियां या धड़ सूधो तोखे ॾियां। केॾी न कमाल जी ॻाल्हि आहे त बीजल खे सिर्फ़ सिर थो खपे, सिर्फ़ सिसी थी खपे, सिर्फ़ कपार थो खपे, पर राय ॾियाच चवेसि थो त तुंहिंजे तंद जे अॻियां ही हिकु सिसी कुझु बि न आहे। कई कोड़े कपार हुजनि पिया घोरे छॾियां, तुंहिंजे तंद जे तंवार अॻियां घर सोरठ मुंहिंजी बादशाही ते का हैसियत नथी रखे। वरी चवेसि थो त भला ॻाल्हि ॿुध ओरे अहिड़ी, तोखां हिकिड़ी सलाह थो वठां त तोखे ख़ाली सिसी छो खपे, हिन धड़ समेत सॼी जान तुंहिंजे मथां घोरे छॾियां, सॼी जान ॾेई छॾियां, पर बीजल सिर्फ़ सिसी जो सवाली आहे, हुनखे सिर्फ़ सिसी ई खपे थी। ऐं राय ॾियाच पंहिंजो सिर ॾेई हमेशह लाइ सुरहो थी वियो ऐं दुनिया खे इहो ॿुधाए वियो त मौसीक़ीअ जी साज़ जी केतिरी अहमियत आहे। उन ते कोड़े कपार कोड़े सिसियूं बि घोरे सघजनि थियूं। दोस्तो, हिन सुर में साज़, आवाज़, संगीत ऐं सुरनि खे अमरता बख़्शण सां गॾो कई रूहानी राज़ समायल आहिनि। हस्बे मामूल हर सुर जीअं हिन सुर में छा साईं सूफ़ीअज़म जे वहदतुल वजूदी फ़िक्र जी प्रचार कंदे नज़र अचे थो। फरमाए थो त ॾातार ऐं मंगणे कोन वसीलो विच, ॾातार यानी धणी ताला, मंगणे यानी इंसान, चए थो उन जे विच में
का बि विथी नाहे, को बि हिजाब नाहे। कुल ऐं जुज़ ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी आहे। साई ताल तंदुनि जी साई चारण चित, सोई तंदन में आलाप हो जेकी चारण जे चित में हो, जेकी मन में हो। इंसान जे जेको मन में हुजे थो उहो ई ॿाहिरि अचे थो। जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी। इंसान हिते आहे या हुत आहे, हिते जुज़ आहे ऐं हुते कुल आहे। ॻाल्हि त मिड़ियाई हिकिड़ी ई आहे। को बि विथी, को बि फ़र्क़ु नाहे। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे सम्झ में हिन सुर मां सबक़ पिरायूं। ख़ासि करे पंहिंजे सिंध जे साज़नि, जीअं सुर संगीत ऐं साज़ खे शाह साईं अमर बणायो आहे। असां बि सिंध जे पुराणनि साज़नि खे उजागर करियूं। सिंध जा साज़ आहिनि अलगोज़ो, बोड़ींडो, यकतारो, दोहल, पकवाज़, चपड़ियूं, तंबूरो, दंबूरो, मटको यानी घड़ो, मुरली, सुरंदो, बांसुरी, शरनाई, कमाज, बीनू, नड़, नड़ांडी, झांझ, शेर, नोरा, घंघरो वग़ैरह। अचो त सिंध जे साज़नि खे उजागर करियूं। ऐं ही इंटरनेट जो दौरु आहे। सिंध जे क़दीम साज़नि खे ॿीहर उजागर कंदे पूरी दुनिया ताईं पहुचायूं त असां सिंधी माण्हू सुर, संगीत ऐं साज़नि में बि सभ खां अॻिते आहियूं। ऐं असांजा साज़ सिंध जे तहज़ीब वांगुरु पुराणा, बेबहा, अमुल मोती आहे। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं।